भाउ भाउ खे मारण जे लाइ तयारु थी वेंदो, पीउ पुट जो दुश्मन बणिजी वेंदो, अज़ीज़ पंहिंजे अज़ीज़ जो दुश्मन बणिजी वेंदो। दुनिया जी मोहबत सभिनी गुनाहनि जी पाड़, हुब्बु दुनिया रासु कुल्लु ख़तीअ। हबीबन करीमन फरमाया त दुनिया जी मोहबत सभिनी गुनाहनि जी जड़ ऐं पाड़ आहे। सम्झो था, पाड़ हूंदी आहे, उन मां थोरो पैदा थींदो, उन मथां टारियूं पैदा थींदियूं, शाखूं पैदा थींदियूं, उन ते मूर लॻंदो, पन लॻंदा, मेवो थींदो, सभु शयूं थींदियूं, पर बुनियाद जड़। जेतिरा बि दुनिया में गुनाह आहिनि, उन्हनि सभिनी गुनाहनि जी जड़ पाड़ मदीने वारे साईं फरमायो त दुनिया जी मोहबत आहे। दुनिया जी मोहबत मंझां ई ॿिया जेकी बि गुनाह आहिनि उहे जनम वठनि था, पैदा थियनि था, दुनिया जी मोहबत मंझां। दुनिया हथ में भली रखो पर दिलि में न रखो। सुभान अल्लाह। इहा ॻाल्हि सम्झण जी, हथ में भली दुनिया हुजे, दिलि में दुनिया न हुजे। ॿेड़ी जे हेठां पाणी हूंदो त ॿेड़ी तरंदी, ॿेड़ी जे अंदरि पाणी पइजी वियो त ॿेड़ी बुॾंदी तबाह। दिलि जे अंदरि दुनिया न हुजे त दीन जी ॿेड़ी तरंदी। इन दुनिया सां हज कंदो, उमरो कंदो, ज़कात ॾींदो, ख़ैरात ॾींदो, ज़ा कंदो, फितरो ॾींदो, मस्जिद ठाराईंदो, मदरसो ठाराईंदो, ग़रीबनि जी संभाल कंदो, मिसकीननि, यतीमनि, बेसमरनि, बेवाहनि जी मदद कंदो दुनिया सां। सुञो माण्हू त कोन करे सघंदो न, सुञे ते त हज फ़र्ज़ु कोन्हे, सुञे जे मथां मदीने शरीफ़ जो सफ़र बि लाज़मी कोन्हे, उमिरो ज़रूरी कोन्हे। मिसकीन ऐं मुफ़लिस जे वटि दुनिया आहे ई कोन, उन वटि हज़ार कम दीन जा आहिनि, उहो नथो करे सघे। दुनिया हूंदी त इहे शयूं कंदो, पर उहा दुनिया हथ में हुजे, दिलि में न हुजे। छो त जा शइ दिलि में अची वेंदी आहे, उहा थी वेंदी आहे महबूब। को बि माण्हू पंहिंजे महबूब खे पाण खां जुदा करणु ॾुखियो लॻंदो आहे। पैसो ख़र्चु करणु ॾुखियो लॻे, दीन जे रस्ते में ख़र्चु करणु ॾुखियो लॻे, सम्झे त मुंहिंजी दिलि में दुनिया जी मोहबत, तॾहिं मूंखे ॾुखियो लॻे थो ख़ुदा जे रस्ते में ख़र्चु करणु। तव्हां सम्झो था ॻाल्हि? सुभान अल्लाह। दुनिया जे अंदरि दिलि में दुनिया जी मोहबत न अचे, हथनि में हुजे, कमु कयो, वापारु कयो, धंधो कयो, कारोबार कयो। क़ुरान में रब फरमाए त रिजालुन ला तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह। मर्द उहे आहिनि जो दुनिया जी तिजारत, ख़रीद फ़रोख्त, वापारु उन्हनि खे अल्लाह जे ज़िक्र खां न रोकींदी। हथकार सां दिलि यार। सुभान अल्लाह। पर जेकॾहिं अंदरि दिलि में दुनिया जी मोहबत अची वई त दीन जी ॿेड़ी ॿुॾी वेंदी। पोइ उन में बुख़ुल ईंदो, पोइ उन में बेहयाई ईंदी, बेशरम बणिजी वेंदो, बेमरवत बणिजी वेंदो। दुनिया जी मोहबत उन खे नाबीन बणाए छॾींदी, पैसे जी लालच उन खे उन मां शनास निकिरी वेंदी, हया ऐं शर्म ऐं मरम मोकिलाए वेंदो। दुनिया जी मोहबत वारो माण्हू ईअं सम्झो त हिकिड़ो जीअं कठोर दिलि, पत्थर दिलि बणिजी वञे न, दुनिया जी मोहबत माण्हू खे पत्थर दिलि बणाए छॾींदी। त इहो वॾो फितनो अथव दुनिया जो। ऐं ॿिए नंबर ते जंहिं फितने खां मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत खे आगाह कयो आहे, सो औरत जो फितनो। औरत जो फितनो ख़तरनाक फितनो आहे। वॾा वॾा आबिद, ज़ाहिद, नेकोकार, दुर्वेश, अला अला करण वारा औरत जे फितने में पिया तबाही बर्बाद। औरत शैतान जी रस्सी आहे। इन्नहुन हबाइल शयातीन। औरतूं जेके आहिनि से इहे शैतान जूं रस्सियूं आहिनि।
चोर पराई ढगी खे पराए जानवर खे क़ाबू कंदो आहे त रसी विझंदो आहे न, रसी विझी पकड़े हुनखे काए वेंदो। शैतान जंहिं माण्हू खे गुमराह कंदो आहे त शैतान जी रसी अथव औरत, औरत जे ज़रिए हुनखे गुमराह कंदो। को माण्हू औरत जे मोहबत में गिरफ़्तार थी वियो न, उनखे न दुआ जी लज़त मिलंदी, न निमाज़ जो मज़ो मिलंदो, न इबादत जो मज़ो मिलंदो। उहो राति ॾींहुं उन फ़िक्र में, उन तसवर, उन रन जे में लॻो पियो हूंदो। अल्लाह जी इबादत ऐं बंदगी जो ज़ौक़, शौक़, जस, राहत, सुकून उन खां मोकिलाए। अल्लाह इत्तक़ु दुनिया वत्तक़ु निसा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त दुनिया खां बचो, औरतुनि जे फितने खां बचो। औरतुनि जो फितनो माण्हू खे गुनाहनि में, ज़िनाकारी में, बदकारी में, बदकिरदारी में मुब्तला करे छॾींदो। ऐं औरत जे फितने जो आगाज़ अथव नज़र। ॾिसंदो पराई औरत खे त पोइ हुनखे दिलि में मोहबत पैदा थींदी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त अन-नज़रतु सहमुन मस्मूमुन मिन इसहामिल इब्लीस। बुरी नज़र करे पराई औरत खे ॾिसणु इहो शैतान जे तीरनि मां हिकिड़ो ज़हर आलूद तीर आहे जेको दिलनि में लॻी पवंदो। पराई औरत खे ॾिठई न, ॾिसण सां तीर हुनजे दिलि में चुभी पवंदो। वरी ॿियो भेरो ॾिसई त हिकिड़ो ज़ख़म थी पवे, वरी ज़ख़म जे मथां वरी छुरी हणो, ज़ख़म बहितर ख़राबु थींदो, ज़ख़म कारी थींदो, ज़ख़म कातिल बणिजी वेंदो। वरी ॿियो भेरो ॾिसे त वरी उहो ज़ख़म अञा गहरो थींदो वेंदो। पराई औरत खे ॾिसणु वॾो फितनो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त का साम्हूं औरत अचे थी अल्लाह जे ख़ौफ़ में, उन खां पंहिंजी नज़र खे बचाए, पंहिंजे हथ जी हिफ़ाज़त करे, अल्लाह उन जे एवज़ उन जे अंदर में ईमान जी हलावत ऐं लज़त पैदा करे। सुभान अल्लाह। ईमान जो नूर उनखे नसीब थींदो, उनजी लज़त उनजे सीने में उनखे महसूस थींदी। यानी उन गंदी नज़र खां पाण खे बचायो, उनजे एवज़ में अल्लाह ताला उनखे रूहानी ऐं हक़ीक़ी लज़त तव्हां ईअं न चओ मां पोड़ो आहियां, पुराणो आहियां, मूंखे औरत छा कंदी। न, उहो जेसीं ताईं सिरीअ में साहु आहे न, लुकीअ में साहु आहे, एसी ताईं शैतान जी जंग हलंदी। शैतान कुराड़नि खां कोन मुड़ंदो आहे। नौजवान ऐं पंहिंजो शबाब, उन्हनि ते शैतान हमिलो करे थो, पर शैतान पीढ़ीअ में ईमान फुरींदो आहे, कुराड़नि जो ईमान फुरण जी कोशिशि कंदो। अल्लाह पहिरीं ॻाल्हि इहा आहे त बुरी नज़र खां पंहिंजे अखियुनि खे बचाए। जिते औरतुनि जो फितनो इम्कान आहे उहो पासो ई छॾे ॾियो। बस में जिते ज़नानी सीट आहे न, तव्हां परे ते वञी ॿिए पासे वियो, औरतुनि जे सीट जे वेझो ई न वियो। छोकिरियुनि जो स्कूल आहे, ज़नानी बाज़ार आहे, मार्केट आहे, उन पासे ई न वञो। जेतिरो तव्हां पंहिंजे पाण खे, पंहिंजी नज़र खे बुराई खां बचाईंदो, बदनिगाही खां पाण खे बचाईंदो, ओतिरो औरतुनि जे फितने खां तव्हां महफ़ूज़ रहंदो। इहे ॿ ख़तरनाक फितना आहिनि, हिकिड़ो दुनिया जो फितनो, ॿियो औरतुनि जो फितनो। जंहिं इन्हनि ॿिन्ही फितननि खां पाण खे बचायो, इंशाअल्लाह उहो ईमान जी सलामती सां। सुभान अल्लाह। मुंहिंजा पिछला मुर्शिद करीम फरमाईंदा त जेको माण्हू 5 वक़्त नमाज़ पढ़े, हिन दौर में 5 वक़्त नमाज़ पढ़े, ज़िना खां पाण खे बचाए, क़यामत जे ॾियारे में इहो बि वलीअनि जी जमायत में मामूली ॻाल्हि न आहे। अल्लाह ताला जल शानो शन असांखे दुनिया जे फितने खां बचाए, औरतुनि जे फितननि खां।
अल्लाह